12 चश्मा वही हलिया छो तो मूसा अलैहिस्सलाम के उम्मत में 12 राज हुआ ए उन वक्त उन राजन में भी बधी एड़ी हुई जेड़ी हींअर पंहिंजी आहे। इन करे हर राज जो वाटर अलग हो। 12 चश्मा निकता पत्थर में ही हो हजरत मूसा अलैहिस्सलाम जो मौजू जरे उम्मत उनका पानी घुरियो करे पत्थर के लठाई पानी निकतो। वरी हुदैबिया के मैदान ते 1500 सहाबा रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम के पिया चवन साईं पानी पानी कोने पानी पानी पाण फरमायूं था खणी अचो पंहिंजूं मशकूं बर्तन खणी आया अध लोटो पानी जो रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम वटो पाण सगोरन पंहिंजो हथ मुबारक उन में हीअं बोड़े झलियो। साहबी फरमाईंदा रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे आंगुरिन मुबारकन मां पानी फुहारा करे निकतो। असां सभई पंहिंजा बर्तन भरिया। पानी जो मुतालबो मूसा नबी का पानी जो मुतालबो असांजे नबी का हू लठ हणी पत्थर मां पियो पानी कढे ही आंगुरिन मुबारकन मां पानी कढे। जेकॾहिं तव्हां में अकल समझाए तो तव्हां वञो पेशावर तव्हां वञो कोयटा तव्हां वञो गिलगित चिलास बशग्राम वञो कश्मीर जबलनि मंझा पानी पियो निकिरे। जबल हज़ारों फुट जे बुलंदी ते जबलनि मंझि चश्माई पानी पियो निकिरे। माना अकल तस्लीम तो करे तो पत्थर में पानी रहे तो पत्थर पानी जो मरकज़ आहे तॾहिं त जबलनि में चश्मा था निकिरनि। हाणे मूसा अलैहिस्सलाम पानी पियो कढे पत्थर में जॾहिं त पत्थर पानी जो मरकज़ आहे। रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम पानी पियो कढे आंगुरिन मां जॾहिं त आंगुर पानी जो मरकज़ कोन्हे। आंगुर